अस्सलाम वालेकुम दोस्तों, मीरपुर खास वारे पासे हुआसीं। माशाल्लाह ही मरी बरोच आहिनि। हिननि जो शौक़ु ॾिठोसीं। सभिनी खां पहिरियां अलाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक हिननि जी रोज़ी रिज़िक में बरकत अता फ़रमाए। हिननि जी महिनत जेको तव्हांजे साम्हूं आहे, हिननि वटि ॿ आहिनि उज़ा जा। अदा मरी साहिबु, हिननि ते घणी महिनत आहे, घणो वक़्तु रखंदा आहियो तव्हां? वक़्तु 3 महीना आहे। 3-4 महीना रखंदा आहियो? 3 महीना। सही। हिननि ते माना फ़ी दाणे ते तव्हांजो ख़र्चु केतिरो आहे ऐं अलाह साईं तव्हांखे केतिरी रोज़ी ॾींदो आहे? शुक्र आहे, ख़र्चु हाणे शहर जे हिसाब सां त 70,000-80,000 3 महीननि में, यानी लख ताईं अचे थो। लख ते दाणे ते अचे थो? जी हा। सही। बाक़ी हाणे रोज़ी अलाह जे हथ में। शुक्र अल्हम्दुलिल्लाह मिले थो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। लख जे वधीक वरी एवज़ लख ई मिले थो। सही सही, शुक्र आहे शुक्र आहे। अच्छा, तव्हां वटि घणा आहिनि हींअर दाणा? 17 दाणा आहिनि। जी हा। हिननि जो सौदो या के पार्टियूं अचणु शुरू थियूं आहिनि? जी हा, इलाही पार्टियूं अचनि था माशाल्लाह, पसंदि बि कंदा ऐं बोलाए बि वञनि था, बाबा हीअ हाणे ॿियनि खे आसुर न ॾियो, असां पाण ईंदासीं। माशाल्लाह माशाल्लाह। हाणे जेकॾहिं असां सां को राब्तो करे, मसां हींअर तव्हां सां वीडियो खां पोइ मां क़ीमत हिन खां पुछां थो। हींअर वीडियो में पाण कोन था रखो, छो जो हीअ रखंदा सोशल मीडिया ते। सही आहे। जेकॾहिं असां सां का पार्टी राब्तो करे, असां तव्हांजो सौदो करायूं, सही ठीकु आहे, तव्हां असांखे ॿुधाइजो। ऐं माशाल्लाह बहितरीनु आहे, महिनत बि आहे ऐं मज़दूर थी माण्हू कमाए थो, मज़दूर थी महिनत करे थो, अलाह साईं रोज़ी ॾिए थो। हक़ीलाल जा जानवर आहिनि तमामु। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां ॾिसंदो आहियां किथे ॿकरियूं, किथे आबादगारनि जो या माण्हुनि जो मतिलबु भाॻियुनि जो असांजो ढगियूं वड़ा मारींदा न आहिनि, बिल्कुलु ग़रीब आहिनि। सही सही, मारींदा ई मूंखे। अच्छा अच्छा, मूंखे वरी चश्मो वग़ैरह आहे। बसि हाणे मां हेॾां कोन थो चवां, तव्हां हेॾां अचो अचो भला, हेॾां थोरो हिन जो ख़्यालु कजो, मां अचां। हा माशाल्लाह। अच्छा, हिनखे तव्हां छा चारो ॾींदा आहियो? गाह पटो कहिड़ो ॾींदा आहियो? खड़ ॾारो अन्न या फीड आहे? माना सही सही, माना महिनत सुठी आहे। माना शहर जे शुक्र अल्हम्दुलिल्लाह रिज़ल्ट असांजे साम्हूं आहे। हा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हाणे असां जंहिं पार्टी खे जेकॾहिं अची वियो पसंदि, मां तव्हांखे नंबर पंहिंजो तव्हांखे ॾियां थो, मां पंहिंजो तव्हांजो नंबर वठां थो। इंशाअल्लाह ताला अलाह कंदो, जेकॾहिं सौदो थी वेंदो त पाण कंदासीं। सही आहे। आबाद कर दोस्तों, वीडियो पसंदि थिए लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।